मेयर रिपोर्टर शाहिद महस मेहड़ जे तालका अस्पताल गम्स जे सर्जिकल वार्ड जा हलंदड़ मरमती कम दौरान छित जो हिकु हिस्सो किरी पियो जंहिं सबबि मज़दूर ज़ख़्मी थी पिया। ॿियो त अस्पताल में मौजूद अमले ऐं मरीज़नि में भाॼ पइजी वई। ज़ख़्मियुनि में सदाम हुसैन ख़ासकली मोहम्मद यूसुफ शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे इमरजेंसी वार्ड मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि जी गिनती जोगी हालत ॿुधाई पई वञे। तालके अस्पताल मेहड़ में मौजूद ज़ख़्मियुनि ॿुधायो त अस्पताल अंदरि हलंदड़ मरमती कम दौरान एमएस ऑफिस ऐं अखियुनि जे शोबे सां गॾु सर्जिकल वार्ड जी छित जो हिस्सो ऐं गार्ड किरण सबबि असां कम कंदड़ ॿ मज़दूर ज़ख़्मी थी पिया आहियूं। होॾां सिविल सोसाइटी ऐं शेयरिन पारां ॿुधायो वियो आहे त 2 साल अॻु तालके अस्पताल मेहड़ जेका गम्स हवाले थी आहे जंहिं जे करोड़नि रुपयनि जी बजट अचण बाद अस्पताल जी नई बिल्डिंग ठहण बजाए पुराणी बिल्डिंग जी मरम्मत कई पई वञे। जॾहिं बिल्डिंग तमामु पुराणी हुजण करे खेसि हलंदड़ कम दौरान बि छितियूं किरण लॻियूं आहिनि जंहिं करे मज़दूर तोड़े आयल मरीज़ ज़ख़्मी थी पवनि था। जिते 2 ॾींहं अॻु पिण हिकु शोबे जी छित किरी हुई जंहिं में हिकु औरत ज़ख़्मी थी। शेयरिन सिविल सोसाइटी जे अॻवाननि पारां सिंध सरकार तोड़े गम्स अस्पताल ऐं इंतिज़ामिया खां तालके अस्पताल मेहड़ जो नोटिस वठी अस्पताल जी नए सिर बिल्डिंग जोड़ी वञे। जिते पुराणी बिल्डिंग जी सिर्फ़ मरम्मत करण ऐं रंग रोगन करण सां अहिड़ा वाक़िया रोज़ पेश ईंदा रहंदा।